इधर गया कल सुबह जो वाक़ियो पेश आयो गली में छोकरिन के जो आयो उबास नौजवान पारां तंग कयो वनफा जे फाटक पर अल्ताफ़ जो उनके हितां गिरफ़्तार कयो मेमन सोसाइटी भरिसां ही वो नौजवान अच्छा छो तो ये कयो तुझे घर में कोने माँ भेणू ये न गलती तो खबर है तो केड़ी वरी गलती कई है तोखे उन टाइम ते शर्म कोने ॿार वेचारा मासूम रड़ियूं पियो कनि ऐं तूं उनखे तंग पियो करी भॼंदो वञी धकणंदो वञी उनखे ईअं करण सां तुंहिंजी वीडियो ख़बर हले पई न वीडियो असां वटि आई आहे न नाज़रीन ही जेके नियाणियुनि सां जेका आहिनि उबास शख़्स जेका आहे उहा हथ चुरान कई उनखे वनफा पुलिस जेका आहे उहा गिरफ़्तार कयो आहे अल्ताफ़ रिंद जी अॻवानी पुलिस जेका मेमन सोसाइटी भरिसां छापो हणी अमरा खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे।